दोस्तों ये देखो केतिरा बच्चा आहिनि। अड़े नंढा नंढा बच्चा हिकिड़ो हे 3 4 5 ॿ होॾे ॿ होॾे बि आहिनि। गाॾी वटि अची विया आहियूं ऐं गाॾी जो जेको बॉनेट आहे कलर करायो आहे उहो तव्हांखे ॾेखारियूं। हे साण मैच थी वियो आहे, तक़रीबन मैच थी वियो आहे। दोस्तों ये गाॾी जेका वरिती आहे ऐं हे 2006 जो मॉडल मां तव्हांखे ॾसियो। हाणे हिन बम्पर में थोरो मसइलो आहे, बम्पर हिन जेको आहे न चेंज थींदो, बम्पर चेंज थींदो। भाई गाॾी में रिम विम लॻल आहिनि, सफ़ाई वफ़ाई थींदी, सर्विस वर्विस थींदी, पॉलिश वॉलिश थींदी त सही थींदी। बाक़ी हाणे अॻिते साहिल जो कमु आहे, भाउ पाण ॼाणा। ओके चाबी ॾियो। हे चाबी बस। दोस्तों सुबुह थी आहे ऐं गाॾी वरी असांखे पेंटर चयो त सुबुह जो खणी अचां इमरान भाई। सो हींअर गाॾी खे स्टार्ट कयो आहे, 2-3 मिंट छॾिबो आहे, स्टार्ट कबो आहे त 2-3 मिंट छॾिबो आहे ताकी हिन जा जेके पिस्टन हूंदा आहिनि उहे ऑयल खे मथे खणी अचनि। सो हींअर वरी वञूं था पेंटर ॾे। अॼु हिन जो बॉनेट जेको पेंट कराईंदासीं ऐं बम्पर बि थोरा कुंडू वुंडियूं अथसि उहे पेंट कराईंदासीं ऐं घटि पैसनि में कयो अथई। 6000 में हिकिड़ो बॉनेट ऐं 2 बम्परनि जूं कुंडू बि कयूं अथई ऐं जापानी पेंट आहे। दोस्तों ये गाॾी असां खणी आया आहियूं हिन पेंटर वटि। दोस्त वटि हमेशह हिते ईंदा आहियूं। बॉनेट असां हिन जो चेंज करायो आहे। बॉनेट नओं शेरशाह मों वठी आयासीं हिन जो, छो त बॉनेट में माना मज़ो न हुयो, बॉनेट थोरो लॻल वॻल हुयो। बाक़ी त कंहिं जॻह तो कुझु बि न, बॉनेट लॻल हो। सो हे बॉनेट तव्हांजे साम्हूं आहे, हे ॾिसो बॉनेट असां हिन जो सेट करायो आहे। हाणे हीअं थी वई आहे। हे महिनती आहे छोकिरो, महिनती आहे माना ऐं होशियारु आहे, कमु ॼाणे थो। हे कोना सोना बि हिन सेट कया आहिनि, हिन ई सेट कया आहिनि। हिन जा बम्पर जा कोना, पोएं बम्पर जा कोना सेट कया अथई। गाॾी हीअ असांखे मिली वई आहे। सुभाणे कल पेंट करोगे? कल फाइनल करना? हाँ जी जी ठीक है। सुबह कितने बजे आऊँ? सुबह 2 बजे। क्यों? जल्दी जल्दी आऊँगा। 2 बजे आ जाओ। क्यों? 9 बजे। 9 बजे? 2 दो कह रहा है भाई, ये 2 कह रहा है। 2 बजे चलो सही, ठीक है, देखते हैं। दोस्तों हिन गाॾी में ॾिसो थियो छा आहे, मसलो छा आहे हिन गाॾी में ॾिसो। अरे केतिरा बच्चा आहिनि, मैंने देखा है। दोस्तों ये देखो केतिरा बच्चा आहिनि। अरे नंढा नंढा बच्चा, हिकिड़ो हे 3 4 5 ॿ होॾे बि आहिनि। अरे एतिरा, अरे फासी पियो आहे हे, हिन हेठां फासी पियो आहे, हिनखे हटायूंसि था, हिनखे हटायूंसि था। अच्छा निकर निकर निकर। अरे सफ़ा नंढा आहिनि भाई, त तिकड़ा आहिनि, 2 होॾे आहिनि। हींअर वरी वञूं पिया वापसि घर, रोज़ जो टाइम थी पियो वञे, रोज़ो आहे असांखे बि। सो सिजु लहण वारो आहे, बसि मैकेनिक पेंटर बि वञे पियो, असां बि वञूं था। वरी सुबुह जो गाॾी हिनखे ॾींदासीं तक़रीबन 12 बजे। सुबुह थी वई आहे ऐं हिते ईंदा आहिनि कबूतर हिन जाइ ते। सो असां वरी तोतनि जो दाणो खणी आया आहियूं जेको बचियो आहे। हमेशह मुंहिंजी आदत हूंदी आहे त मां उन्हनि खे दाणो हिते ॾेई वेंदो आहियां कबूतरनि खे। कबूतर परते आहिनि, हाणे सभु ईंदा ॼाण आया। हे दाणो आहे, हाणे असां इहो हारींदासीं, माना उहो हीअं करे। सो केतिरो दाणो आहे हिन में बि आहे, ॾिसो हे दाणो आहे दोस्तों। ॾिसो हे तोतनि में बचो आहे, आहे बाजर मिक्स। हे दाणो हाणे कबूतर ॾिसो कीअं अचे, सभु कबूतर ईंदा, मां तव्हांखे ॾेखारियां थो। दोस्तों हे ॾिसो कबूतर अचणु शुरू थी विया आहिनि। हे ॾिसो असां जिते दाणो रखियो न, हिते हाणे कबूतर कीअं था अचनि, वॾी स्पीड में था अचनि। हे ॾिसो लहंदा था वञनि, लहंदा था वञनि, लहंदा था वञनि। हे ॾिसो, हे ॾिसो ऐं वॾा ख़ुशि थी विया आहिनि। हल केतिरा था अचनि, माशाल्लाह माशाल्लाह। मां तव्हांखे ज़ूम करे ॾेखारियां। ओ हे ॾिसो केतिरा आहिनि माशाल्लाह। हे दाणो असांजो जेको आहे न, इन में हर उहो दाणो आहे जेको हिननि खे खपे थो, माना कणिक, बाजर, चांवर, हर शइ आहे। सो दोस्तों हाणे असां हितां हलूं था। असांजी गाॾी कलर थी वई आहे, उन बॉनेट जेको हुयो कलर थी वियो आहे, उहो बि तव्हांखे ॾेखारियूं था। गाॾी वटि अची विया आहियूं ऐं गाॾी जो जेको बॉनेट आहे कलर करायो आहे उहो तव्हांखे ॾेखारियूं। हे साण मैच थी वियो आहे, तक़रीबन मैच थी वियो आहे ऐं लूज़ करे ॾेखारियूं तव्हांखे। ॾिसो हे कलर थी वियो आहे ऐं हींअर सुके थो। तक़रीबन वरी असांखे सुभाणे वञिणो पवंदो, सुभाणे हिन पॉलिश वॉलिश थींदी। बाक़ी मैच थी वियो आहे, सुठो मैच थी वियो आहे। ऐं गाॾी मेरी आहे सफ़ा, छो त हिन जी सर्विस न थी आहे, पॉलिश न थी आहे अञा ताईं, मेरी आहे। बाक़ी बॉनेट हिन जो फस्ट क्लास मैच थी वियो आहे, कलर वाह जो मैच कयो अथई छोकिरे। ऐं सस्तो बि आहे छोकिरो वीचारो, वरी मां 2-3 रुपया ख़र्ची ॾेई छॾींदो आहियां। सो इहा अथव गाॾी। ऐं अॼु वरी हिन जो सदर वञिणो आहे असांखे, हिन जो सामान वठिणो आहे शो शाह जो, उहो बि मां तव्हांखे ॾेखारींदुसि दोस्तो। हिते वरी असांजे दोस्त गोपांग साहब जी गाॾी बीठी हूंदी ग्रीन कलर जी रिबोन, उहा वरी राति सेल थी वई आहे। हीअ मेरान असां वरितीसीं 92 जो मॉडल आहे दोस्तो।
ये असांजी गाॾी हाणे वरिती आहे माना कल्ह 3 ॾींहं थी आहे ऐं हीअ बि साफ़ु सुथरी गाॾी आहे टायर वायर भला अथसि रिम लॻल अथसि ऐं 92 जो मॉडल आहे दोस्तो असां सदर अची विया आहियूं ऐं हींअर वरी सामान वठणु वञूं था हे सदर जी मार्केट आहे हिते सम्झो हे कबाड़ मार्केट बि आहे हिते शेरशाह बि आहे ईअं सम्झो हिते हर सामान मिलंदो हिते बि हे मैगज़लाइन चवंदा आहिनि हिनखे तिब्बत सेंटर जी पोइ घिटी मैगज़लाइन हे असां डिगी जो जेको सन कार्ड हूंदो आहे उहो वरितो आहे ऐं हे जेके दरवाज़नि ते लॻंदा आहिनि पर उहे वरिता आहिनि ऐं हिकिड़ी मेरान गाॾी आहे असां हुनजे लाइ बि दरवाज़नि वारा सनशेड वरिता आहिनि हींअर वञूं था भाई आपकी रिकॉर्डिंग तो कर सकता हूँ ना ना कोई मसला तो नहीं है ना भाई कर सकता हूँ ना भाई यहाँ से लेता हूँ मैं हमेशा यहीं से लेता हूँ और ये रियाद से देते हैं भाई भाई अपना नंबर तो बता दो यार मेरा नंबर है 0313018878 मोहम्मद यूसुफ नाम है मेरा मोहम्मद यूसुफ भाई दोस्तों जेकॾहिं सिविक जो रिबोन जो तव्हांखे सामान खपे न माना डिगी वारो जेको वाइपर स्पॉइलर हूंदो आहे या छत वारो उहो सभु हितां मिलंदा अथव दोस्तों कुझु सामान वरी असां हितां वरितो आहे गाॾी जो जेको आहे टॉप कवर जेके कपिड़ो चवंदा आहिनि गाॾी जो कपिड़ो हे वरितो आहे सम्झो त 2200 रुपया हिकिड़ी हीअ एंटीना असां हणंदा आहियूं गाॾी जी छत ते ऐं हे स्पॉइलर आहे हे शीशे ते स्पॉइलर हणंदा आहियूं रिबोन ते मां हणंदो आहियां पोइ शीशे ते लॻंदो आहे डिगी ते ऐं हे मिलियो आहे असांखे सम्झो त 3 ऐं 2200 हे ऐं 200 हे दोस्तो असां करीम वारे खे सॾायो आहे करीम वारो हिते ईंदो साम्हूं दुकानु हे अथव दोस्तनि जो हे सामान बि वरितो आहे हे बि सामान वरितो आहे हाणे बसि घर वञूं था ऑटो नालो शाजी ऑटो शाजी ऑटोस आहे मेन कादे आज़म बाज़ार को जोर खां तव्हां सिधा ईंदव न त तिब्बत सेंटर वटि दुकान आहिनि जो दुकान हे आहे वाह हे ॾिसी छॾियो दोस्तों शोशाह जो सामान गाॾियुनि जो हर गाॾी जो सामान हिते मौजूदु आहे हिन वटि सिर्फ़ु हे दुकान आहे हिन जे अंदरि जेको आहे हिन जो गोदाम आहे सॼो सामान उते हूंदो आहे भाई अगर किसी गाड़ी का सामान नहीं मिल रहा तो आपको ऑर्डर पे मिल जाएगा हम अरेंज करवा देंगे दोस्तों कंहिं गाॾी तव्हांखे सामान नथो मिले हिते अची वञो तव्हां हिननि खे ऑर्डर ॾियो तव्हांखे अरेंज कराए ॾेई छॾींदा दोस्तों हींअर असीं वरी गाॾी में वेठा आहियूं ऐं वञूं पिया घर गुलिस्तान जोर सामान जेको वरितो आहे सामान हे वरितो आहे सॼो गाॾी में रखियो आहे पंहिंजी गाॾी इन लाइ न कायो हिते रश हूंदी आहे ट्रैफिक हूंदी आहे कोई गाॾी वरी खणी वेंदा आहिनि हितां गाॾी खणी वरी थाणे ते वञी बीहारींदा आहिनि सो मां अकेलो माण्हू हुयुसि अॼु साहिल बि कोन हुयो इन जे करे वरी मां करीम में अची वियुसि साम्हूं असांजे वरी क़ाइदे आज़म जी मज़ार आहे मतिलबु इहो रोड क़ाइदे आज़म जी मज़ार जो सिधो तिब्बत सेंटर ईंदो मतिलबु जिते गाॾियूं सामान मिले थो गाॾियुनि जो पार्ट्स मिले थो हे रोड सिधो ईंदो आहे दोस्तों हे पाकिस्तान में PSL जी सीज़न हले पई ऐं मां पहुतो आहियां हिते स्टेडियम वटि ऐं स्टेडियम वटि ॾिसो था तव्हां खिलाड़ियुनि जूं तस्वीर जेके बोर्ड लॻल आहिनि साम्हूं हे परियों हिन पुल जे वरी स्टेडियम मां माना हे ॾिसो हे सभु तस्वीरूं लॻियल आहिनि अदाकार त चवां क्रिकेटरनि जूं सो बिल्कुलु साम्हूं कराची स्टेडियम आहे साम्हूं स्टार लॻो पियो आहे जेको गाॾी अची वई मां तोखे ॾेखारियां साम्हूं जेको स्टार लॻो पियो आहे न इहो स्टेडियम अथव दोस्तो घर पुॼी विया आहियूं हे सॼो सामान आहे ऐं इहो मिलंदो उतां ई आहे मतिलबु तिब्बत सेंटर सदर में ई मिलंदो आहे हिते न मिलंदो आहे हिन सामान रिबोन जो ए साईं बसि हाणे मिन सां पैसा त हिन भंडारे में रखिया आहिनि पर साईं बसि 24 कलाक भंडारो खई बीठी आहे हाणे कॾहिं टोड़ींदी आहे हिनखे हल भन ॾिसां दोस्तो हे ॾिसो भनियो थी पोइ मुंहिंजो न वञे ठीकु आहे नथी वञे कॾहिं भॼंदीअ सब्सक्राइब थी वेंदा या ईद ईंदी ईद ते वञंदी आहे वार ॾिसो जिडड़ी जहिड़ा वार खोलिया अथई वार ॾिसोसि हल ठीकु आहे अब 100 लाइक अची विया त हिनखे भञंदीअ दोस्तो हिन वीडियो ते जेकॾहिं 100 लाइक अची विया त मिन सां भञंदी जल्दी सां लाइक कयो ठीकु आहे ओके वाह दोस्तो हाणे गर्मी अची वई आहे हाणे माना सीउ ख़तमु थी वियो आहे हे तो पीलो ॾिसो था जेको इहो पीलो वञे थो इहो 20,000 अथव दोस्तो इनखे चवंदा आहिनि क्रीमिनो रेड आई ऐं हे असांजा पंहिंजा बचा अॼु सुभाणे हिन में वरी 4 ॿिया बचा होॾो खणी विझंदासीं उहो भरिजी वियो वरी ऐं हे ऑलरेडी अॻ में भरियल आहे हे ॾिसो था हे अॻ में भरियल आहे ऐं हिन में वरी एॾा बचा थी विया आहिनि जो हिन मां वरी कढंदासीं सुभाणे हिन मां कढी वरी हिन में विझंदासीं भरींदासीं हिननि खे बाबा खज़ानो आहे खज़ानो